बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, तव्हां सभिनी जूं ॾाढियूं कॉल्स ऐं व्हाट्सअप ते राब्ता या मैसेंजर ते मैसेज वग़ैरह अचनि पिया, पर कमुकार जी मसरूफ़ियत हूंदी आहे। आबादगारनि खे हिकिड़ी गुज़ारिश कंदा आहियूं त थोरो सब्र ऐं तहमुल कंदासीं त पाण इंशाअल्लाह ताला कंहिं सुठे नतीजे ते पुॼंदासीं। बहरहाल नंबर ऑफ ग्रोअर्स ज़्यादा हूंदा आहिनि, आबादगार ज़्यादा हूंदा आहिनि। असांजी टीम में हिकु ॿ ॼणा आहियूं, पर कोशिशि कंदा आहियूं त आबादगारनि खे सही नमूने सां फैसिलिटेट कयूं, इख़्लाक़ अदब जे दायरे सां उन्हनि जी रहनुमाई करे सघूं। सो जेॾीमहिल तंग थींदा आहियूं त माफ़ बि कजो, नंबर बंदि करे छॾींदा आहियूं। व्हाट्सअप ते जेके मैसेज ईंदा आहिनि उन्हनि खे असां राब्तो कंदा आहियूं। कमुकार जी बि सीज़न आहे ऐं काटन जे हवाले सां तव्हांखे ख़बर आहे काफ़ी आबादगार राब्ता कंदा आहिनि, ऐं ॿिज वग़ैरह जेकॾहिं सेल आउट करिणो हूंदो आहे त उन हिसाब सां आबादगार इंफॉर्मेशन तमामु घणी वठंदा आहिनि। सो पहिरीं गुज़ारिश इहा आहे त तव्हां लाज़मी हिन वीडियो खे शेयर कजो त जीअं असांजे आबादगारनि ताईं इहा ॻाल्हि पुॼे। ठीकु आहे। हाणे हीअ फार्म फिल करण जो तरीक़ेकार आहे सोलर वाटर पंप या ट्यूबवेल जेके गवर्नमेंट ऑफ सिंध ॾिए पई। हिन में जेके शयूं असांखे सम्झ में ईंदियूं उहे तव्हां सां डिस्कस कंदासीं। जेके शयूं सम्झ में न ईंदियूं उन्हनि खे वरी पाण ॿी नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह कंदासीं। सभिनी खां पहिरियां त पाण खे इहो फार्म किथे मोकिलिणो आहे। ठीकु आहे। हीअ एडिशनल डायरेक्टर जनरल एग्रीकल्चर इंजीनियरिंग लोअर सिंध हैदराबाद, माना हीअ सभिनी खां पहिरियां तव्हांखे फार्म जमा कराइणो आहे हैदराबाद में। ठीकु आहे। उन खां पोइ हिते सर आई तव्हां पंहिंजो नालो लिखंदव, कंहिंजा पुटु आहियो, कंहिंजी धीउ आहियो, कंहिंजी घरवारी आहियो, उन हिसाब सां तव्हां जेको आहे पंहिंजो नालो लिखंदव। उन खां अलावा टिक 1 कैटेगरी फ्रॉम फॉलोइंग। ठीकु आहे। वाटर, सोलर वाटर लिफ्ट पंप, सोलर ट्यूबवेल माना 100 फुटनि ते, ट्यूबवेल 150 फुटनि ते या ट्यूबवेल 250 फुटनि ते। इन्हनि कंहिं मां बि तव्हां जेको आहे टिक कंदो, या हिन ते टिक कंदो, या हिन ते, या हिन ते, या हिन ते। ठीकु आहे। उन खां पोइ आहे तव्हांजो नालो ईंदो। ठीकु आहे। नाले में तव्हां ख़बर आहे पंहिंजो नालो लिखंदव ऐं असां नालो लिखंदासीं। नाले खां पोइ आहे CNIC नंबर आहे असांजो। ठीकु आहे। CNIC नंबर खां पोइ कॉन्टेक्ट आहे, कॉन्टेक्ट खां पोइ फुल एड्रेस आहे तव्हांजी, यूनियन काउंसिल कहिड़ी आहे तव्हांजी, GPS कोऑर्डिनेट्स। हाणे ईअं आहे त तव्हां जॾहिं बि पंहिंजी जंहिं बनी ते ट्यूबवेल लॻारायो पिया, या तव्हांजी जेका लोकेशन आहे ॻोठ जी लोकेशन आहे, उतां तव्हां GPS कोऑर्डिनेट्स जेके कंहिं छोकिरे खां पुछा कंदो त उहा तव्हांजी गूगल मैप तां जेका आहे लोकेशन ऐं तव्हांजी एड्रेस या तव्हांजी जेको आहे डिजिटल जेको आहे तव्हांजी मतिलबु कोऑर्डिनेट्स तव्हांजी एक्यूरेट जंहिं पोज़ीशन ते तव्हां बीठा आहियो उहो तव्हांखे काउंट करे ॾींदो ऐं उहा तव्हां हिते लिखंदव। ठीकु आहे। डिटेल ऑफ लैंड होल्डिंग एकड़्स। ठीकु आहे। त माना घटि में घटि तव्हांजी जेको आहे 12 एकड़ बनी हुजे उहा तव्हां लिखंदव। सर्वे नंबर, ब्लॉक नंबर इहो तव्हां लिखंदव। देह तव्हांजी कहिड़ी आहे, तलको तव्हांजो कहिड़ो आहे, प्रोवेंशनल कंस्टिट्यूंसी PS नंबर, तव्हांजो हल्को कहिड़ो आहे, तव्हांजो PS प्रोवेंशनल मतिलबु जेका सिंध गवर्नमेंट जी तव्हांजो MP MN बीहंदा आहिनि त उहो तव्हांजो हल्के जो नंबर छा आहे। डिस्ट्रिक्ट तव्हां लिखंदव। वेदर एप्लीकेंट हैज़ एनी एरियर्स ऑफ लोन फॉर गवर्नमेंट सेमी गवर्नमेंट एशियन डेवलपमेंट बैंक ETC, मतिलबु तव्हां इन खां पुछा करे थो त तव्हां जेको आहे पहिरियां को लोन वग़ैरह ठाहियो आहे, मतिलबु खयो आहे या न, तव्हां कंहिं बैंक जा डिफॉल्टर वग़ैरह त न आहियो। इन हिसाब सां तव्हां इनखे नो करे छॾिजो। जेकॾहिं आहियो, लोन वग़ैरह खयो अथव, तव्हां लोन हले थो त उनखे टिक कंदव। ठीकु आहे। ॿियो हेठि आहे त फार्मर शेयर डिटेल्स, ड्राफ्ट पे ऑर्डर नंबर। ठीकु आहे। हाणे इन फेवर ऑफ उहो तव्हांखे अकाउंट नंबर वग़ैरह ॿुधाईंदा। जीअं ई असांखे ख़बर पवंदी असां तव्हां सां शेयर कंदासीं। फ़िलहालु इन जे बारे में 11 नंबर पॉइंट जे बारे में असांखे का बि इंफॉर्मेशन कोन्हे को। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे हीअ मतिलबु सर्टिफिकेट आहिनि, तव्हांजा 2 शाहिद हूंदा, तव्हांजा 2 गवाह हूंदा। ठीकु आहे। हिकिड़े जो नालो लिखंदव, उनजो CNIC नंबर लिखंदव, वरी उनजी सिग्नेचर थींदी, वरी ॿिए जो नालो लिखंदव, उनजो CNIC नंबर लिखंदव ऐं पोइ जेको आहे उनजी सिग्नेचर थींदी। ठीकु आहे। ऐं इहा कोशिशि करे इंफॉर्मेशन पंहिंजी करेक्ट इंफॉर्मेशन ॾींदो त तव्हांजो बि फ़ाइदो आहे, अॻिते तव्हांजे लाइ मसइला न थींदा। ऐं कोशिशि करे पंहिंजे फार्म जी हिकिड़ी कापी पाण वटि लाज़मी रखो।
थी सघे जंहिं ऑफिसर वटि जमा करायो त उन वटि रिसीविंग वठो सर हीअ जेका फार्म आहे असांजो करेक्ट आहे, असां तव्हांखे ॾियूं पिया। हिते तव्हांजी सिग्नेचर थींदी। ठीकु आहे, अॻिते हलूं था। हाणे हीअ जेके आहिनि माना असांखे डिटेल्स मिलियल आहिनि। ठीकु आहे, हीअ कंपनियूं आहिनि, सोलर वाटर लिफ्ट पंप जूं कंपनियूं आहिनि। हीअ जेको आहे ट्यूबवेल, हीअ जेको आहे इन हिसाब सां तव्हांखे मटीरियल जेको ॾींदो इन जे बारे में बि तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर एक्यूरेट इन्फॉर्मेशन मिले पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। ठीकु आहे, इन में जल्दबाज़ी न आहे करण जी ज़रूरत। ॿियूं शयूं तव्हां कयो। हाणे ॾिसो असां फार्म जॾहिं भरियोसीं हुन में छा खपे, एप्लीकेशन फार्म ड्यूली फिल्ड वन साइंड अलॉन्ग विथ सिग्नेचर ऑफ विटनेस। माना तव्हां सिग्नेचर हूंदियूं, सहियूं थियल हूंदियूं, उन खां अलावा विटनेस जेको हूंदो आहे उन्हनि जे सहियूं थियल हूंदियूं। कापी ऑफ फ्रेश कंप्यूटराइज़ फार्म सतें फार्म जी कंप्यूटराइज़ कापी हुजे। जेकॾहिं सतें फार्म जी कंप्यूटराइज़ कापी अवेलेबल न आहे त तव्हां जेको आहे इहा कंसर्ट जेको तव्हांजो मतिलबु तव्हांजे हल्के जो, तव्हांजे इलाइक़े जो, तव्हांजे तलके जो या ज़िले जो असिस्टेंट कमिश्नर हूंदो उन खां माना अटेस्टेड कराए जेको आहे उन खां वेरीफाई कराए तव्हां मौक़ो ॾींदो। तव्हांजी CNSE जी कापी हुजे जेका वैलिड हुजे, उन में घटि 6 महीननि जी एक्सपायरी डेट खां मथे डेट हुजे बहितर आहे। वाटर टेस्ट रिपोर्ट इंडिकेटिंग दी अंडरग्राउंड वाटर इज़ सुइटेबल फॉर इरीगेशन। हाणे इन जे लाइ तव्हांखे यादि करिणो पवंदो, तव्हांखे लाज़मी माना इन ॻाल्हि जो ख़्यालु करिणो पवंदो त जंहिं बनी जे लाइ तव्हां पंप या ट्यूबवेल लॻारायो था त उन जे लाइ तव्हां वटि मिठो पाणी लाज़मी हुजे। ठीकु आहे, जेकॾहिं मिसाल तव्हांजी इहा लेबॉरेटरी मां तव्हां टेस्ट कराईंदो, जेकॾहिं असांजे इरीगेशन जे लाइ पाणी इहो आहे सही, असांजी बनी काइण जे सही आहे, माल या असांजा इंसान पीअण जे लाइ सही आहे, बनी खाइण जे लाइ वाटर सही आहे, त तव्हां जेको आहे इहो जमा कराईंदो। अदरवाइज़ तव्हांजो इहो कंहिं कम जो कोन्ह थींदो। ठीकु आहे, डिमांड ड्राफ्ट पे ऑर्डर अकॉर्डिंग टू दी फार्मर शेयर इन फेवर ऑफ प्री क्वालिफाइड फिर्म सिलेक्टेड बाय दी एप्लीकेंट। इन जे बारे में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। हाली फ़िलहालु असांखे सम्झ में नथो अचे। ऐं जेकॾहिं आबादकार मिसाल कंहिंखे ख़बर बि हुजे त हिन कमेंट्स में लाज़मी लिखिजो त ॿिए आबादकार जी सहूलियत थिए। असांखे इहे पंप या सब्सिडियूं असांखे न खपनि, जंहिंखे ज़रूरत आहे उन हिसाब सां उहो तव्हां हिक ॿिए जी रहनुमाई कंदो त इहा तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। RS 200 स्टैम्प पेपर फॉर अंडरटेकिंग। ठीकु आहे, इहो तव्हां नोटरी पब्लिक वारनि ॾे वेंदो या तव्हांजो जेको आहे हिते स्टैम्प पेपर वारनि खां वठंदो त उहो तव्हांजो जेको आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो। ॿिया जेके टर्म्स कंडीशन आहिनि उन में साॻियूं ॻाल्हियूं आहिनि, तव्हां कोशिशि करिए कंहिंखां पढ़ाए वठिजो। उमेदु आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। हाणे इन बारे में तव्हांखे को सुवाल या क्वेश्चन वग़ैरह हुजे त कमेंट लिखिजो, असां तव्हांखे इंशाअल्लाह ताला जवाबु ॾींदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो जेकॾहिं शेयर कंदो त ॿियनि आबादकारनि जी घणी रहनुमाई थींदी। थैंक यू सो मच।